मौजूद आहियूं ॻोठ बलोच खान मलिक में खंबड़ा थाणे जी हद में आए ॾींहुं चोरियूं फुरी ऐं अॻवान जेके वारदातूं वधी वियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ॻोठाणे जी चोरनि पारां हिक में चोरी कई वई त ॻोठाणे जी इतलाह ते खंबड़ा पुलिस बर वक़्तु पहुची मुबैना मुक़ाबले बाद चोरनि खां में रिकवर कराए वरिती ऐं चोर जेको अंधेरे जो फ़ाइदो वठंदे मौक़े तां फ़रार थी विया, जंहिं सबब जो चोरी ख़िलाफ़ जेके ॻोठाणा सरापा एहतजाज बणियल इन हवाले सां ॻोठाणनि त ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक छा था ॿुधायो? पंहिंजो मुरी शाख लॻ सीपेक सां माहौल ख़राब कयो थो वञे। चोरनि खे हिते मोटरसाइकिल 125 ते माण्हू पुॼाइनि था ऐं चोर 10 वॻे खां चोरी में शुरू थी वञनि था। ख़बर आहे असां हिन ॻोठ बलोच खान मलिक जा रहाकू आहियूं। घणनि वक़्त खां वठी असांखे चोरनि जेको आहे तकलीफ़ में पाए छॾियो आहे। 10 खां पोइ चोरनि जा हिते टोलनि जा टोला हिते घुमनि था। असां ग़रीबनि जो इन निंड्रा फिटाए छॾियूं आहिनि। SHO खे ख़बर आहे बिल्कुलु अॼु खां कुझु ॾींहं पहिरियों असांजे ॻोठ बलोच खान मलिक मां हिकिड़ी मेंह चोरी थी वई। जंहिं असांखे ख़बर पई असां चोरनि जो पीछो कयोसीं। पंहिंजो मलौट ज़िम्मेदार आहे। कल्ह वेठो आहियां मां राखी ते, चोर मुंहिंजी हिकु राति नहन छॾींदा। रोज़ अचनि था पिया मुंहिंजी मोटर पटे विया आहिनि, मूंखे धक मारे विया आहिनि। हितों जा सहूलियतकार आहिनि, पहिरें उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे, छो त चोरनि खे का ख़बर न हूंदी आहे त केरु किथे वेठो आहे केरु किथे वेठो आहे। सहूलियतकार ई सॼो उन्हनि खे माहौल फराहम करनि था। ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि मुतालबो कयो आहे SSP घुटकी ऐं वज़ीर आला सिंध खां त हिते जेको आहे आए ॾींहुं चोरी फुरियूं जो जेको वाक़ियानि में जेको वारदातनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। चोरनि खे हिते जेको आहे हथ सां चोरियूं करायूं पियूं वञनि। इन्हनि जे जेका सहूलियतकारनि जेका हिते चोरियूं कराए रहिया आहिनि, इन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार करे इन्हनि मथां केस दाख़िल कयो वञे, न त ॿी सूरत में असीं सख़्त खां सख़्त एहतजाज कंदासीं। कैमरामैन सईद मंगी सां गॾु अब्दुल गफ़ार मलिक, सिंध TV न्यूज़, कुबाड़ो।